हाणे वक़्तु अपडेट कयूं पिया काज़ी अहमद साहिल लाखो जे रिपोर्ट मुताबिक़ त जीए सिंध मुआज़ जो मरकज़ी चेयरमैन रियाज़ चांडियो जो जतोई हाउस शौकत कॉलोनी काज़ी अहमद पहुचण ते कामरेड असद अली जतोई जसकम अगवान फ़कीर साजन कुंबर ज़ेब जतोई ॼाम सजाद उनड़ ऐं ॿियनि पारां मथस गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते जिस्म चेयरमैन रियाज़ चांडियो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में थींदड़ बोकस मरदमशुमारी ऐं लाक़ानूनीत ख़िलाफ़ 28 मई ते समूरी सिंध अंदरि आम हड़ताल जो सॾु ॾिनो आहे। उन सिलसिले में काज़ी अहमद पहुतायूं हिन चयो त ताज़ो कयल बोकस मरदमशुमारी कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। ग़लति मरदमशुमारी करे सिंध सां वॾी नाइंसाफ़ी कई वई आहे। हिन चयो त सदाईं वफ़ाक़ पारां सिंध सां नाइंसाफ़ियूं कयूं वियूं आहिनि। सिंध जे हक़नि ते धाड़ा हया विया आहिनि ऐं हणाया वञनि पिया। वफ़ाक़ सिंध जो पाणी चोराए रहियो आहे जंहिं सबबु सिंध जा फसल तबाह थी रहिया आहिनि। चौपायो माल उञ वेगे मरी रहियो आहे। सिंधी माण्हू बुख बेरोज़गारी बदहाली करे माण्हू ख़ुदकशियूं करे रहिया आहिनि। हिन चयो त सिंध असेंबली अंदरि अंधा गूंगा ॿोड़ा वेठल आहिनि। सिंध में लाक़ानूनीत हुजण करे हिते केर बि महफ़ूज़ न आहे। हाणे त अदालतुनि अंदरि माण्हू मारिया वञनि था, मासूम ॿार अगवा कया वञनि पिया। कानून नाले का बि शइ नज़र नथी अचे। अहिड़ियुनि ज़ियादतुनि जे करे 28 मई ते आम शटर बंदि हड़ताल जो सॾु ॾिनो वियो आहे। अवां काज़ी अहमद जे कारोबारी हज़रात ऐं सिंध जे वारसनि खे परमन शटर बंदि हड़ताल जो सॾु ॾिनो था। उमीद त पंहिंजो कारोबार बंदि करे सिंध दोस्ती जो सबूत ॾींदा। उन मौक़े ते साणस आमिर मीराणी, ख़ालिद संजराणी, मुनवर उमराणी, सोहेल चांडियो, अली रज़ा ऐं ॿिया दोस्त गॾु।